अस्सलाम नाज़रीन, पाण इन वक़्तु मौजूदु आहियूं नसीर नगर मेन चौक ते। अॼु मीडिया 360 जी टीम जेको थेलेसिया में हिकिड़ो नेक कमु थी रहियो आहे, जेको पंहिंजो सोशल वर्कर आहे हैदराबाद सही सिंध जी हिकु जानी पहचानी शख़्सियत मैडम नाज़िर फ़ातिमा। मैडम जिन जी काविशुनि सां अॼु थेलेसिया जे जेके मुज़ी मर्ज़ में फाथल ॿार आहिनि उन्हनि लाइ हिकिड़ो रत जमा कयो पियो वञे, जंहिंमें मर्द हज़रात, नौजवान छोकिरा छोकिरियूं सभु माना तमामु हिसो वठी रहिया आहिनि। मैडम खां पुछंदा हिन जेको ब्लड डोनेशन जेको हले पियो, इन ड्राइव खे कीअं पिया ॾिसो ऐं इन बारे में तव्हां छा चवंदा? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अदा जीअं त हर 4-5-6-3-4 महीननि में मां इहो कैंप अरेंज कंदी आहियां, स्पेशली उन्हनि ॿारनि जे लाइ जेके थैलेसीमिया जा पेशेंट हूंदा आहिनि। तमामु घणो उन्हनि जी फैमिली सफ़र कनि थियूं। मां इन शइ खे वञी तमामु घणी गहराई सां ॾिठो आहे, तमामु घणी हॉस्पिटल्स में। त जॾहिं हिकिड़ो ॿार के घर में पैदा थिए थो ऐं उहो थैलेसीमिया पेशेंट थिए थो त यकीन कयो उनजी पूरी फैमिली सफ़र कंदी आहे। जेके माण्हू अफोर्डेबल हूंदा आहिनि उहे बि तकलीफ़ जो सामनो कंदा आहिनि, जेके ग़रीब हूंदा आहिनि उहे त पोइ तमामु घणो कुझु फेस कंदा आहिनि। मुंहिंजी कोशिशि इहा हूंदी आहे कि हर 4-5 महीने असां अहिड़ी कैंप्स लॻायूं ऐं इहो हिकिड़ो सोसाइटी में मैसेज छॾियूं, सभु कम असां कयूं था। को प्रोटेस्ट करिणो हुजे असां अॻियां हूंदा आहियूं, को ॾींहुं सेलिब्रेट करिणो हुजे असां अॻियां हूंदा आहियूं। त हे बि त इंसानियत जी ख़िदमत आहे। इन जज़्बे सां खणी करे मां जेको आहे हमेशह इहे कैंप्स अरेंज कंदी आहियां ऐं आऊं नसीम नगर चौक ते कंदी आहियां। बाक़ी जेके मुंहिंजा टीम मेंबर्स आहिनि उहे जिन जिन एरियाज़ में आहिनि उहे उन हिसाब सां उते कंदा आहिनि। अच्छा, हिकिड़ो ॾिठो वियो आहे त असां जेके मर्द या मायुनि में हिकिड़ो ख़ौफ़ आहे त असां ब्लड छो ॾियूं, हालांकि जॾहिं साइंस बि प्रूफ करे चुकी आहे, हेल्थ जा खाता प्रूफ करे चुका आहिनि त हर 3 महीने खां पोइ या 6 महीने खां पोइ तव्हांखे सिहतमंद रहण लाइ तव्हांखे रत ॾियणु घुरिजे। त अहिड़नि माण्हुनि लाइ जंहिंमें ख़ौफ़ आहे तव्हां कहिड़ो पैगाम ॾींदा? ॾिसो, मरणो सभिनी खे आहे हिकु ॾींहुं, ऐं असांजो जेको हुसैनियत जो पैगाम आहे, असांजे प्यारे नबी जो मैसेज आहे ख़िदमत, इंसानियत निभाइण जा इलाही सारा तरीक़ा आहिनि। हे बि हिकिड़ो तरीक़ो आहे कि तव्हांखे इंसान जी मदद कयो था। तव्हां जॾहिं पंहिंजो ब्लड ॾियो था, इहो हिकिड़ो सदको आहे, हिकिड़ी ख़ैरात आहे ऐं उहो जेको आहे कंहिंखे लॻे थो उहो ज़िंदगी जीए थो। तव्हां वीडियोज़ ॾिठियूं हूंदियूं, अक्सर थैलेसीमिया जा ॿार उन्हनि जी अखियूं धुंधलाइजी वेंदियूं आहिनि, पथराइजी वेंदियूं आहिनि, तमामु घणी तकलीफ़ हूंदा आहिनि। त मां इन्हनि माण्हुनि लाइ इहो ई मैसेज ॾींदसि कि ब्लड ॾियणु जेको आहे न ग़लति न आहे, ब्लड ॾियणु घुरिजे। तव्हां ब्लड ॾींदा रहंदव त तव्हांजो न्यू ब्लड जल्दी ठहंदो रहंदो। थैंक यू। अच्छा, इन तरह जेके ब्लड डोनेशन जेको हले पियो त हिकिड़ो ॾिठो वियो आहे कराची इस्लामाबाद में हिकिड़ो हूंदो आहे मेंबरशिप कार्ड हूंदो आहे, उन में इहा हूंदी आहे मुकमल डिटेल अची वेंदी आहे। हर 6 महीने खां पोइ डोनर खे कॉल कई वेंदी आहे त तव्हां जेतिरो टाइम थी वियो आहे, बरे महिरबानी तव्हां वरी अचो असांखे ब्लड ॾियो। त इन क़िस्म जी का तव्हां प्लानिंग कई आहे हिते? ॾिसो, मुंहिंजो कमु आहे पब्लिक खे इकठो करणु। बाक़ी जंहिं बि हॉस्पिटल खे, जंहिं बि इंतिज़ामिया खे असां घुरायूं था, उन्हनि खे असां ब्लड ॾियूं था, असां उन्हनि खे इहा ॻाल्हि चई आहे त तव्हां डेटा कलेक्शन कयो, ताकी तव्हां जेको आहे जॾहिं बि वरी 6 महीननि में रिपीट कयो त तव्हां पंहिंजी तरफ़ां बि उन्हनि खे मैसेज ॾियो, जेको असांजो मैसेज हुजे। असां सोशल मीडिया ते कैंपेन कंदा आहियूं, पर उहा हॉस्पिटल, उहो इदारो बि उन्हनि खे कॉल करे त बाबा तव्हांखे एतिरा महीना थी विया आहिनि, तव्हां अचो ऐं अची ब्लड ॾियो। में जेके मुज़ी मर्ज़ माण्हू फाथल आहिनि, जेके मुंझियल आहिनि, उन फैमिली खे सपोर्ट करण लाइ पर असांजे मैडम खां पुछंदा हिन बारे में असांखे कुझु ॿुधाइनि। मैडम अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। जी मैडम, थोरो असां ब्रीफ कजो जेको माण्हू रत नथा ॾियनि उनखे मोटिवेट कीअं कजे ऐं जेके थैलेसीमिया में फैमिलियूं परेशान लाचार उन सां कीअं सपोर्ट कयूं? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। महिरबानी तव्हांजी, अॼु तव्हां हिते कवरेज करण लाइ आया आहियो स्पेशली, ऐं सुठो सुवाल तव्हां पुछा कयो। असां माण्हुनि खे अवेयरनेस असांखे ॾियणु खपे, माण्हुनि खे स्पेशली। पहिरीं ॻाल्हि त थिम्सिनिया तमामु ख़तरनाक बीमारी आहे। मां इहो चवंदसि त मैरिड करण खां पहिरियां हर इंसान पंहिंजी टेस्ट कराए त तव्हांखे थिम्सिनिया पॉज़िटिव आहे या नेगेटिव आहे। छो जो हिमल बि जेके रिसेंटली कुझु सेमिनार्स थिया उन में असां मूं पंहिंजी टेस्ट कराई ॾिसण लाइ त आउं थिम्सिनिया त न आहियां। बदकिस्मती आहे त ॻोठनि में इहो शऊर कोन्हे, शहरनि में वरी बि रुपए मां 98% हूंदो, पर ॻोठनि में त बिल्कुलु ई न आहे। ऐं उनखे दिया बि न आहे ख़बर त कहिड़ी बीमारी कहिड़ी हूंदी आहे, जंहिंमें रतु चढ़ंदो आहे ऐं रतु लहंदो आहे। सो इन करे पहिरीं ॻाल्हि त हीअ जेके अहिड़े क़िस्म जा प्रोग्राम आहिनि शहरनि खां अलावा ॻोठनि में बि करणु खपनि, ऐं माण्हुनि खे मोटिवेट करणु खपे त तव्हां पंहिंजो रतु डोनेट कयो उन्हनि माण्हुनि खे जिन खे ज़रूरत आहे। ऐं उन लाइ असांखे मुख़्तलिफ़ सेमिनार कराइणु खपनि, मुख़्तलिफ़ ॻोठनि में, मुख़्तलिफ़ शहरनि में, मुख़्तलिफ़ इलाइक़नि में। उतां जे चूंडियल नुमाइंदनि खे चोई करे माण्हुनि खे अवेयरनेस ॾियणु खपे, माण्हुनि खे ॿुधाइणु खपे त थिम्सिनिया जो टेस्ट बि कराए वञे, ऐं गॾोगॾु माण्हुनि खे एतिरो ॿुधायो वञे त तव्हांजो जेको रतु आहे उहो अॻिले माण्हुनि लाइ केतिरो इम्पोर्टेंट आहे। अच्छा मैडम, कुझु
कुछ ॾींहं पहिरियों कोशिश हले पई त जे थैलेसेमिया जेका टेस्ट आहे हर उहो कपल जेको शादी करे पियो उन खां पहिरियों उन टेस्ट लाज़मी आहे, पर उहे सिर्फ़ु असेंबली में ॻाल्हियूं हलियूं, पाकिस्तान गवर्नमेंट ने सिर्फ़ु ॻाल्हियूं, उन ते को अमल न थी सघे, इम्प्लीमेंटेशन न थी सघे आहे। तव्हां उन बारे में छा चवंदा? इहा बिल्कुलु बदकिस्मती आहे असांजी, त असां वटि जेके ठहरा या कानून त खोड़ सारा पास थियनि था असांजी असेंबली में वेही, पर उन ते अमल बिल्कुलु नथो थिए। सिर्फ़ु उहे किताबी ताईं हदि माना किताबनि ताईं महदूद हूंदा आहिनि। सो उन लाइ उहो बिल्कुलु हिकिड़ो क़िस्म जो कानून लाज़मी रखियो वञे त जेको बि कपल शादी करे उहो पहिरियों खां पहिरियां हिकिड़ो टेस्ट ज़रूरु कराए त हू नेगेटिव आहे या पॉज़िटिव आहे, छा आहे उन सां जेको उनजो औलाद पैदा थिए थो पोइ उहे जेके शयूं आहिनि उन जे औलाद खे सहणी पवंदी सॼी उमिरि लाइ। मां उहा ई ॻाल्हि कयमि पई त बदकिस्मती आहे त बिल त असांजा खोड़ सारा पास थियनि था, पर अनफॉर्चुनेटली उन ते अमल नथो कयो वञे। त मां चवंदमि हिकिड़ो अहिड़ो कानून बि लॻायो वञे जीअं हर शइ में को न को हिकिड़ो हूंदी आहे लाज़मी शइ कराइणु, त हिन में बि इहा शइ कई वञे त अगरि कंहिंखे बि मैरिट करणी आहे उन में उन थिम्सेमिया जो जेको आहे हिकिड़े क़िस्म जो टेस्ट रखियो वञे लाज़मी, इहो लाज़मी कराइणो आहे। तो मुंहिंजे ख्याल में इहा बेस्ट आहे, हिन सां सभिनी खे अमल करणु खपे। अगरि असांजा कानून पास थियनि था त असांजे पंहिंजो बि रिस्पॉन्सिबिलिटी आहे, असांजे आवाम जी बि आहे त उन ते अमल कयूं ऐं असां माण्हुनि खे उहो अवेयरनेस ॾियूं इन शइ जे बारे में। हमारे साथ सबीन जावेद सोशल वर्कर मौजूद हैं। आइए आपसे मालूम करते हैं आज की जो ब्लड डोनेशन चल रही है उसके बारे में। मैडम अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। जी, इसके आज डोनेशन ड्राइव जो चल रही है इसके मूवमेंट कुछ बताइएगा हमें। अच्छा देखिए, ये जो हमने आज ड्राइव किए ये किए फ्री ऑफ कॉस्ट फॉर थैलेसीमिया पेशेंट्स हु कांट अफोर्ड ब्लड, इसीलिए आज ये कैंप अरेंज किया गया और पास्ट में भी हम इसके सबके कई कैंप अरेंज कर चुके हैं और कोशिश ये होती है कि किसी भी तरह से फैसिलिटेट किया जाए। वी आर वर्किंग फॉर द बेटरमेंट ऑफ आवर सोसाइटी, वी आर वर्किंग फॉर द बेटरमेंट ऑफ आवर पीपल्स। तो कोशिश यही होती है कि जितना ज़्यादा हम फैसिलिटेट कर सकते हैं। और ये दिस इज़ नॉट अवर फर्स्ट कैंप, हम पास्ट में कई इस तरह के कैंप्स अरेंज कर चुके हैं। ब्लड कैंप भी हमने अरेंज किए हैं, इसके अलावा जो है वो हमने कई ड्राइव्स किए हैं AWF के प्लेटफॉर्म से। चूँकि मैं मैडम नाजिश फातिमा की पॉलिटिकल टीम में भी हूँ, डिप्टी जनरल सेक्रेटरी हूँ डिस्ट्रिक्ट हैदराबाद पे PTI, और इसके अलावा एक्टिव वुमेन फाउंडेशन की मीडिया कोऑर्डिनेटर भी हूँ। तो मैंने कई ड्राइव्स किए मैडम नाजिश फातिमा के साथ मिलकर, और हमसे जहाँ तक भी हो सकता है कोशिश ये होती है कि किसी भी तरह से ऐसे लोग, स्पेशली ऐसे लोग जो वसाइल की कमी के सबब, वसाइल के महदूद होने की सबब अच्छा इलाज नहीं करवा पाते हैं या फिर सहूलियात ज़िंदगी से महरूम हैं, तो हम कोशिश ये होती है अपने सोशल कॉन्टेक्ट्स यूज़ करें या जितने भी हमारे पर्सनल कॉन्टेक्ट्स उनको यूज़ में ला के और इन आवाम को फैसिलिटेट कर सकें। आज भी यहाँ पे जो कैंप अरेंज किया RBC के जो है वो कंट्रीब्यूशन से हमने अरेंज किया है, और कई हमारे जो है वो पॉलिटिकल और सोशल वर्कर्स यहाँ पर आए हैं, विज़िट किया है कैंप को। इसके अलावा तमाम SOPs का हमने बड़ा ख्याल रखा है। और आप मोबाइल बस जो है यहाँ पे हमारी RBC की तरफ से आई है, इसका भी विज़िट कीजिएगा, दिखाइएगा बैकग्राउंड में। SOPs को जो है वो मद्देनज़र रखते हुए डॉक्टर्स की एक बेहतरीन टीम हमारे पास अवेलेबल है। 6 फीट के डिस्टेंस से जो है वो बेड्स लगे हुए हैं और बहुत ही ज़बरदस्त किस्म का एक उनका इन्वायरमेंट है। और जो पेशेंट्स हमारे पास आ रहे हैं, जो डोनर्स हमारे पास आ रहे हैं, हम उन्हें भी अवेयर कर रहे हैं, उन्हें बता रहे हैं कि आप एवरी मंथ ब्लड ना दें, बल्कि एक हेल्दी बंदा आफ्टर 3 मंथ्स ब्लड दे सकता है। ऐसा ना हो कि एवरी मंथ आप देते रहें और वो तो बच जाए जिसको दिया और आप खुद कहीं और चले जाएं। तो हेल्दी रहिए और कोशिश कीजिए कि आवाम को सदका जारिया या ऐसी खुदाबंदी के तौर पे इस तरह की सहूलियत फराहम करते रहें। अच्छा, देखा गया कि जो हमारे यूथ फीमेल हैं वो ब्लड देने में मिस के इतना आगे बढ़ के ऐसा नहीं दे रहे हैं, तो उनके लिए आप कोई अवेयरनेस पैगाम देना चाहते हैं? जी, अवेयरनेस प्रोग्राम यही है कि देखें ब्लड देने से आप मर नहीं जाएंगे, ठीक है। मैंने भी ब्लड डोनेट किया था कुछ टाइम पहले, तो जैसे कि मैंने पहले बताया आपको कि आफ्टर 3 मंथ्स आप ब्लड दे सकते हैं। एक हेल्दी पर्सन, अगर कोई आपको इशू है, कोई डिसीज़ है आपको इस तरह की जिसकी वजह से आप ब्लड नहीं दे सकते, कोई इशू नहीं है, फिर तो आप ना दें। लेकिन अगर आप हेल्दी हैं, फिट एंड फाइन हैं, तो यू कैन ईजिली डोनेट योर ब्लड। इससे कोई आपको जो है वो साइड इफ़ेक्ट नहीं होंगे। आप बाद में प्रिकॉशन लें, अच्छा खाएँ पिए, दोबारा ब्लड बन जाएगा।